मठियारी शुगर मिल पारा ज़ोनल इंचार्ज ज़ोन सी गुल मोहम्मद खोसे जे तावन सां यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी जे ॻोठ मुलेडिनो सेतो में हिक ॾींहं जी मेडिकल कैंप जो इंतज़ाम कयो वियो, जंहिं में मारूफ़ डॉक्टरनि मरीज़नि जो चेकअप करे दवाऊं ॾिनियूं। कैंप ते समें मरीज़ औरतुनि मर्दनि तोड़े ॿारनि पहुची मुफ़्त तिबी कैंप मां फ़ाइदो वरितो ऐं दवाऊं वरितियूं। वाज़े रहे त मठियारी शुगर मिल पारां पंहिंजे ख़र्च ते कैंप क़ाइमु कई वई हुई, जिते दवाऊं बि पंहिंजे ख़र्च ते रखियूं वयूं हुयूं ऐं डॉक्टर बि पंहिंजे ख़र्च ते आंदा विया हुआ। कैंप ते ईंदड़ मरीज़नि जो चवणु हो त ताज़नि बरसातुनि बाद ॻोठनि में पाणी बीहण सबबि रोडनि जे पासे वेठल बरसात मुतासिरीन में अनेक बीमारियुनि कर खंयो आहे। हिते समें मरीज़ आया आहिनि जिन खे दवाऊं मिलियूं आहिनि। हुकूमत खे घुर्जे त माण्हुनि जे खाद खुराक ऐं साफ़ पाणी लाइ इंतज़ाम करे त जीअं माण्हुनि खे बीमारियुनि खां बचाए सघिजे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।